अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना इग़फिर लना वलिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला अल्लाहु वलियुल्लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बआवाज़ बुलंद दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। जेही जाते ही औं तबानी बारो चल जी। हुजत हो त पुनहलसी मुँह कमहीणी के ही असली आरी जाम जे पलय जापे हू जापान पैर में तह जुती ना जेही हाणे विसारे वेही अदा तन के चिनखे आकी विहा चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, स्टेज ते वेठल पुटड़न पंहिंजे बाबा ऐं ॾाॾे जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सां महफ़िल कराई आहे। महफ़िल आहे ईसाले सवाब जे नियत सां। महीनो आहे रजब जो ऐं रजब जे महीने जी ख़बर अथव त रजब जो महीनो ऐं शोबान जो महीनो इहे 12 महीननि में 2 महीना उहे आहिनि जिन में आले रसूल खे ख़ुशियूं ई ख़ुशियूं मिलियूं। जन में आले रसूल खे ख़ुशियूं ई ख़ुशियूं मिलियूं। छो त 9 रजब ते नंढो अली यानी अली असगर जी जशन विलादत आ। 13 रजब ते वॾे अली यानी अलीउल मुर्तज़ा शेर खुदा मौलाए कायनात जी विलादत। 27 रजब ते मेराज शरीफा शोबान मुबारक में इमाम हुसैन साईं जी विलादत आ। मकसद आ ये 2 महीना हन जेके आले रसूल जे ला ॾाढा ख़ुशियुनि वारा गुज़रिया हन। बाक़ी त 10 महीना कंहिं बि घटि कान कई आहे। जंहिंखां जेको पुॻो तंहिं पे कयो आहे। हाणे मौज़ू तव्हां ॿुधायो जेको तव्हांजी दिलि चवे। अॼु सोनहरी फारम वारो ॿुधाइण लाइ सजण साईं जो फ़क़ीर वेठो आहे। ईसाले सवाब चो ईसाले सवाब ॿुधायां। वालिदैन जो शान चो वालिदैन जो शान ॿुधायां। सुहिणे अलीअ जो मीलाद चो सुहिणे अलीअ जो मीलाद पढ़ां। महबूब मुस्तफ़ा जो मेराज चो महबूब जो मेराज पढ़ां। शान औलिया अल्लाह चो उहो पढ़ां। जेको वणेव जो हुकुम कयो। फ़क़ीर तव्हां जे आॾो हाज़िर आ। मां हिकु भेरो दुरूद पढ़ां तव्हां फ़ैसिलो करे वठो। सल्लल्लाहु अलैहि या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। छा फ़ैसिलो कयो? ठीक है, ठीक है, ॻाल्हाइण जो सभिनी खे हक़ आहे। फ़क़ीर आहियूं, फ़क़ीरनि सां खुली ॻाल्हाईंदा कयो, फिक्र न कयो। ठीक है, जेको अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, मेहरबानी तव्हां दोस्तनि जी। वेहो से हाणे सभ खां पहिरीं जंहिं नियत सां प्रोग्राम कयो वियो तव्हांखे ॿुधायो रमान से सोनहरी फार्म जे स्टाफ ते वेहण वारो अज दिल जा कन खोले ॿुधो। तव्हांखे ॿुधायां तो दुनिया त चवंदी आहे औलिया अल्लाह जे नाले, त उहे दुनिया छॾे विया आहिनि, मरी विया आहिनि। अॼु मां तव्हांखे खोले खोले तो ॿुधायां त हिन दुनिया मां जेको बि वञे थो कोई मरंदो नाहे, कोई बि मरंदो नाहे, छो त मरंदो उहो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज अबा ॻाल्हायो न, सबर कयो, माइट आहिनि ॿारनि जा। मरंदो उहो आहे, मरंदो उहो आहे जेको न चुरे न पुरे न कुरे न घुरे न हले न चुले न ॿुधे न जवाब ॾे, उन खे चइबो आहे त मरी वियो। जेको हले भी, घुमे भी, ॾिए भी, वठे भी, चुरे भी, ॿुधे भी, जवाब भी ॾे, छा उन खे बि कॾहिं मुअल चइबो आहे? छा कोन चइबो आहे। अचो त अॼु इतां खां ई शुरूआत था कयूं। बाक़ी महीनो आहे रजब जो, आऊं आहियां मौलाई। मौलाई बि नाले वारो न, ओरिजिनल मौलाई हां। मौलाई काइनात जो शान त मूंखे बयान करणो ई करणो आहे। मीलाद सुहिणे अलीअ जो त मूंखे पढ़णो ई पढ़णो आहे। पोइ 10 मिंट छो न सही, लेकिन तव्हां रुॻी ज़हनी तौर ते तयार थियो, छो त जंहिं जॻह ते अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल हूंदी आहे, ज़िक्र जी महफ़िल हूंदी आहे, दुरूद जी महफ़िल हूंदी आहे, उते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल ख़ास हूंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन ज़मीन जे ख़िते जे मथां नाज़ कंदो आहे। हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बचड़ो इम्तिहान में सुहिणियूं मार्कूं खणी ईंदो आहे, अम्मा नाज़ कंदी आहे, अब्बो नाज़ कंदो आहे। बच्चो ए ग्रेड में पास थी आयो, दोस्तनि नाज़ कयो, मिटनि नाज़ कयो, मुंहिंजो रब भी नाज़ कंदो आहे पंहिंजे बाने जे मथां। मुंहिंजो अल्लाह भी नाज़ कंदो आहे पंहिंजे बाने जे मथां। केॾी महिल कंदो आहे? जेॾी महिल उहो बानो जंहिंखे अल्लाह जवानी भी ॾिनी आहे, ख़ुदा हुस्न भी ॾिनो आहे, ख़ुदा ताक़त भी ॾिनी आहे, गुनाह जी ताक़त भी ॾिनी आहे, गुनाह वारियूं शयूं भी ॾिनियूं आहिनि, लेकिन उन जे बावजूद दुनिया जे शयुनि खे बि छॾींदो आहे, हुस्न जी परवाह न कंदो आहे, गुनाह जी परवाह न कंदो आहे, मिटीअ ते अचे वेही रहंदो आहे, फ़क़ति हिकिड़ो इरादो करे त सुहिणा तूं राज़ी थी पओ। सिर्फ हिकड़ी गाल लाचे वेहंदो आ त मुंहिंजा करीम तू राज़ी थी पो। पोइ करीम त बेनियाज़ आ, उहो करीम त बेनियाज़ आ। हुकुम कंदा ओ जिब्राइल जी रब्बे जलील होॾे सोनहरी फार्म ॾे त निगाह कर, मौला कई थम। अल्लाह फरमाईंदो चओ पिया न त ओ मुंहिंजा मौला हिन कार मथे खे पैदा न कर, हे फसादिया मई युफ्सिद फीहा व यस्फिकु दिमा। मौला हे फदाइया, हे फसादिया, हे खूनिया, है झेड़ा कड़ा। हा मौला चऊं पिया, रब चवंदो होॾे निहारियो त सही के अमीर के गरीब के फकीर के दौलतमंद सभई के पढ़िया के अणपढ़िया के आलिम के हाफिज के फकीर के ज़ाकिर के शाकिर के साबिर। रब चवंदो सभई ॾिसो पट ते वेठा आहिनि, छाजे ला? मां रब जे इश्क में, मुंहिंजे महबूब जे इश्क में। अदा इन नियत सां वेठा हो या को ॿियो मक़सद आहे? ॿियो कोई मक़सद कोन्हे। भत सभु को पंहिंजे घर खाए पियो, भला वॾेरो खणी रोज़ मुर्गी खाईंदो, गरीब 8 ॾींहं सही, महीने में सही, लेकिन भत जी परवाह नाहे। चो कनेक्शन मिलाइणो आहे यार जे दरबार में, नालो लिखाइणो आहे यार जे दरबार में।
चो त मुंहिंजा दोस्त अजीज तवज्जह कर मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐलान फरमायो हो। कहिड़ो ऐलान फरमायो? मौला मां मुस्तफा के दुनिया में गरीब करे रहा जा। मौला दुनिया में मां मुस्तफा के गरीब करे रहा जा, गरीबन सां रहा जा। जेकॾहिं हुजूर फरमायो ओहद जबल जेतिरो सोन भी रब मां मुस्तफा के दे 3 ॾींहं बिन रखा अड़ई गरीबन में विरहाए छॾिया। छो मुंहिंजे मुस्तफा करीम गरीबन सां एतिरो दिल जो लगा कयो? अॼु जेकॾहिं पूरी महफ़िल जे मथां निगाह विझंदे जेकॾहिं 500 माण्हू आहिनि त घटि में घटि 475 हिते गरीब हूंदा, बाक़ी 25 के अमीर हूंदा। फेराए ॾिस निगाह फेराए ॾिस त 475 तोखे मिसकीन नज़र ईंदा। मिसकीन मां मुरादा पिनण वारा न हूंदा, मेहनत मजूरी करे पंहिंजो पेटड़ो पालण वारा हूंदा। एसिन में रहण वारा के 25 हूंदा। मुंहिंजा दोस्त अजीज बंगुलन वारा के 5 हूंदा। वीगो गार्डन वारो को हिकिड़ो हूंदो, सो भी शायद हुजे। महफ़िल कंहिंजी आहे ख़ुदा जे ज़िक्र जी, महफ़िल कंहिंजी आहे महबूब मुस्तफ़ा जे नज़र जी। ख़ुदा जे ज़िक्र जी महफ़िल आहे, महबूब जे नज़र जी महफ़िल आहे। पोइ उते ईंदा केर? चो ईंदा आहिनि उहे जंहिंखे पाण घुराईंदा आहिनि। महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, आते हैं वही जिनको सरकार खुद बुलाते हैं। देर काने ॼाण सियासत जो वोटन जो दौर आयो। मैदानन में पेजारा वीगो लाबी बीठियूं हूंदियूं आहिनि, लेकिन कलाकनि जा कलाक उन महफ़िल में वञी ॿुध। न क़ुरान जी ॿोली नज़र ईंदई, न रसूलुल्लाह जो ज़िक्र ॿुधण में ईंदई, न कंहिं औलिया अल्लाह जी तारीफ़ ॿुधण में ईंदई, न सहाबा जी अज़मत ॿुधण में ईंदई। कुझु बि न हूंदो, रुगी कूड़ा वाइदा ॿुधण में ईंदई। उते पेजारे जी ज़ात बीठा हूंदा आहिनि। साबित थियो त हा जिथे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे इश्क जी ॻाल्हि हलंदी आहे, उते सादड़नि कपड़नि वारा हूंदा आहिनि। ऐं जंहिं जॻह ते दुनिया दौलत जो फ़ैसिलो हलंदो आहे, उन जॻह ते वॾा वीगो ऐं पेजारा हूंदा आहिनि। ॿुधाए त ख़ुशि नसीब केरु फ़ैसिलो ख़ुदि करे ॿुधा। जवाब ॾे, केरु ख़ुशि नसीब आहे? अञा तोखे छो तोखे मां एहसास तो ॾियारियां त मतां तूं भुलिजी पियो हुजी त मां गरीब आहियां, कंहिं कम जो न आहियां। कम वारो आहीं तूं, कम वारो आहीं तूं। मस्जिद में सभिनी खां पहिरीं अचण वारो गरीब, मस्जिद में आस्ते आस्ते निमाज़ पढ़ण वारो गरीब, मस्जिद मां सभिनी खां पछाड़ीअ में निकिरण वारो गरीब, मस्जिद में रोई दुआऊं घुरण वारो गरीब। अमीर ईंदो पछाड़ीअ में, वेंदो सभिनी खां तकड़ो, दुआ पियो घुरंदो, ठकाव चीचुन जा पियो कढाईंदो। उनखे अंदाज़ो ई कोन्हे त मां कंहिंखां घुरी रहियो। उनखे अंदाज़ो ई कोन्हे को त मां कंहिंखां घुरी रहियो हां। पोइ अॼु बेनियाज़ रब जे कुदरत ॾे निहार। हिकिड़ो रुगी वायरसड़ो किरोनड़े जे नाले में, किरोना त दवाऊं बि मिलंदियूं आहिनि, हिकिड़ो किरोनड़े जे नाले सां वायरस निकितो आहे। गरीब अॼु बि शहपर खे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, भलो ॼांभे जो तेल हयो, सुहारीअ खे सुहिणो तेल हयो, अॼु बि ठठ सां पंहिंजो मानी टुकुर खाए वेठा आहिनि। पूज़ी कंहिंजी लॻी पई आहे, सोच त सही। रात ॾींहं डुका कंहिंजी लॻी पई आहे। ओ मुंहिंजा दोस्त, उन्हनि जी जन जो उन ते भरोसो नाहे, जन जो उन ते भरोसो आहे। उन्हनि खे ख़बर आहे, छो त अल्लाह जो क़ुरान ॿुधाए चुको आहे, अल्लाह जो क़ुरान गवाह आहे। कुल इन कानत लकुम दारुल आखिरत। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला क़ुरान करीम में ॿुधाए चुको आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे। ओ मुंहिंजा महबूब, इहे जेके यहूदी, इहे जेके ईसाई तोखे चवनि था त जन्नत असांजे लाइ रब पैदा कई आहे, मुंहिंजा मुस्तफ़ा तूं उनखे चओ वलयत मन्नऊ अबदम बिमा क़द्दमत ऐदीहिम। कॾहिं मौत जी तमन्ना त करे ॾिसो। मौत खां डिॼो छो था? डिॼंदो उहो आहे जंहिंखे अॻियों खाही नज़र ईंदी आहे, डिॼंदो उहो आहे जंहिंखे अॻियों मुसीबत नज़र ईंदी आहे। आशिक त मौत जे इंतज़ार में हूंदो आहे, आशिक खे त मौत जो ई इंतज़ार हूंदो आहे। उनखे ख़बर आहे त ही जेका दुनिया आहे, मदीने जे साईं फरमायो आहे त हीअ दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे। मदीने जे साईं फरमायो हीअ दुनिया मोमिन लाइ क़ैद खानो आहे, काफ़र जे लाइ सुकून जी जगह। मां तव्हां खां थो पुछां,
पुछा त मज़ो क़ैद में हूंदो आहे या सुकून में हूंदो आहे? जवाब ॾे, काथे मज़ो हूंदो आहे? जन जे लाइ हिते सुकून आहे, उन्हनि खे अॻिते कुझु नज़र ई कोन थो अचे, पर जन जे लाइ क़ैद खानो आहे। उहे त दुआ घुरंदा आहिनि, मौला कॾहिं क़ैद मां जान छॾाईंदे, मौला कॾहिं क़ैद मां जान छॾाईंदे। जॾहिं मोमिन जी क़ैद मां जान छुटंदी आहे, हो ख़ुशीअ सां छो वेंदो आहे? जो हुनखे पक हूंदी आहे दुनिया में गॾह गाॾो हलायुमि, दुनिया में मज़दूरी कयमि, दुनिया में तगारी खयमि, दुनिया में बनड़ी कायमि, 1.5 लख गॾु करे को न सघियुसि, मदीने वञी को न सघियुसि, पर अॼु जो वञा थो मिट छॾे मोटंदा क़बर में महबूब दीदार कराइण ईंदो आहे। आशिकनि जो त इहो ईमान आहे, आशिकनि जो त इहो यकीन आहे। इन करे मुंहिंजा दोस्त यार जे दीदार लाइ सभु को ख़ुशीअ सां वेंदो आहे या रोई वेंदो आहे? जवाब ॾे। ओ पंहिंजे पाण खे ग़रीब समझण वारा, पाण खे ग़रीब न समझ, तूं अमीर आहीं, तूं अमीर आहीं। छो त दौलत उहा जेका ॾुखीअ महल ते कम अचे। 100 एकड़ ज़मीन हूंदी, क़बर में कम कान ईंदे। 5 करोड़ बैलेंस हूंदो, क़बर में कम कोन ईंदे। 10 पेजारा हूंदई, क़बर में कम कोन ईंदे। पर जेकॾहिं 5 घड़ियूं ख़ुदा जो ज़िक्र कयो हूंदई, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ियो हूंदई, ज़िक्र वारनि सां गॾु वेठे हूंदे, इहे 5 घड़ियूं तोखे क़बर में बि कम ईंदियूं त हशर में बि कम ईंदियूं या कोन ईंदियूं? जवाब ॾियो। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, शुक्र कर, गरीब न समझंदो कर पंहिंजे पाण खे, तूं खुश नसीब आहीं। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तो अंदाज़ो ई कोन कयो आहे, तो कॾहिं अंदाज़ो ई कोन कयो आहे त जेकॾहिं गरीब में गरीब बि जॾहिं दुनिया छॾींदो आहे त उनजे जनाज़े जी एतिरी इज़त माण्हू छो कंदा आहिनि? उनखे नवां कपिड़ा छो पाराईंदा आहिनि? उनखे अतर अंबीर छो हणंदा आहिनि? हिकिड़े अहिड़े माण्हूअ खे आॾो रखो जंहिंखां पुट तबियत पुछण लाइ तयार न हुजे, घर जा भाती चवण लाइ कॾहिं ख़ैर सां वेंदो त जान छुटंदी, सभई बेज़ार। पर जॾहिं साह जो धागड़ो अलविदा थो थिए त उन लाइ वॾा नवां कपिड़ा अची विया, अछो हिरख जो कपिड़ो अची वियो, अतर अची विया, लक्स साबुण अची विया, हे सभु कुझु अची वियो। पाणी गरम थी विया। जीअं घोट खे तयार कबो आहे, ईअं घोट खे तयार करे सभिनी कुल्हनि ते खयो आहे। सभई पोयां उनखे अॻियां कयो था हलनि, अमीर बि पोयां, रैस बि पोयां, सभई पोयां उन गरीब खे अॻियां कयो था हलनि। हाणे जवाब ॾे, आख़िर इते थी छा वियो? हे त उहो ई आहे जंहिंमां घर जा भाती तंग लॻा पिया हुआ, अॼु हड़ई कुल्हनि ते खणी अॻियां छो था हलनि? तोखे अंदाज़ो कोन्हे, सजण साईं जो फ़क़ीर तोखे ॿुधाए थो, हे उन जी इज़त न आहे, पर ही जंहिं यार जो दीदार करण वञी रहियो आहे, उन महबूब जी इज़त रब कराए रहियो आहे। मुझो अल्लाह शेर चवा, करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए, करते हैं एहतराम तो जनाजे का इसलिए, वो जा रहा है करने दीदार मुस्तफा। ओ महबूब जो दीदार करण वञी रहियो आहे, तॾहिं दुनिया उन जी इज़त करे रही आहे। यानी जेको महबूब जो ग़ुलाम आहे, हिते भी उनखे खुदा जे फरिश्तनि जो सलाम आहे, त क़ब्र में भी फरिश्तनि जो सलाम आहे। मुखे यकीन आहे हाणे तो गुरबत खे मयार त न ॾींदे न। अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा, केर केर अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम पाण फरमाइन था, ऐ गरीब तू केॾो खुश नसीब हई, ऐ गरीब तू केॾो खुश नसीब हई। उन गरीब अर्ज कयो, किबला मां त मिस्कीन आहियां, वेलो आहे त वेलो कोन्हे को, तव्हां फरमायो था खुश नसीब हई। पाण फरमायो, हा तू खुश नसीब हई। किबला भला खुश ख़बरी सजी करे ॿुधायो, खुश नसीब छा में हा? सोने अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा फरमायो, इन करे तू खुश नसीब हई जो दुनिया जे अंदर अल्लाह जे थोड़ी नेमत ते सब्र ऐं शुक्र कयो थई। क़यामत जे ॾिहाड़े तुंहिंजे थोड़नि अमलनि ते मुंहिंजो रब राज़ी थी पवंदो।
मुझो रब फरमाइंदो सब कुछ मूं वटि हुयो, दुनिया जी बादशाही मूं वटि, ज़मीनुनि जी बादशाही मूं वटि, आसमाननि जी बादशाही मूं वटि, तोखे तवंगर करे छॾिया हां, पर ॾुध सां मानी नसीब कई में, बसर भञी मानी नसीब कई में, उहा बसर सां मानी खाधई, केॾी महिल ॾुध सां, केॾी महिल चांहि सां, केॾी महिल वेलो न मिली सब्र करे वेठे। रब थो चवे मूं वटि त खोटी कान ही, पर तो कॾहिं शिकवा कान कई, जॾहिं तो ई शिकवा कान कई त मां तोखां कहिड़ी शिकवा कया, तो दुनिया में सब्र कयो, मां आखिरत में रब तोखे माफ तो कया। अच मुझे महबूब जा परवाना जन्नत जा दर खुलिया, वञी मज़ा मुझा दोस्त अजीज, जन्नत त इंतजार करे रही है दीवानन जो, जन्नत त इंतजार करे रही है आशिकन जो। त मुझा दोस्त अजीज मां अर्ज पे कयो तो हे खुश नसीब आहिन जन जे दिल में खुदा ऐं मुस्तफा जो प्यार आ, जन जे दिल में खुदा ऐं मुस्तफा जो प्यार आ। मां पहिरीं वाइदो करे चुकुसि, पहिरीं वाइदो करे चुकुसि त दुनिया में केर भी मरंदो, गाला गाला केर भी मरंदो नाहे। उन खां पहिरीं हिकिड़ो जुमलो मां ॻाल्हाए वञा, जीअं असांजे दोस्तन फकीर माण्हू ईअं शुरू थी थो वञा, नालो बि पूरो कोन थो वठां। हे दोस्त आहिनि असांजा मियां फ़कीर अलह जुड़ियो, मोहम्मद याकूब चांडियो, जन पंहिंजे वालिद मोहतरम फ़कीर मोहम्मद अली ताहिरी बख्शी गफ़ारीअ जे ईसाले सवाब जे नियत सां, ऐं फ़कीर अफ़ज़ल चांडियो ताहिरीअ जो ॾाॾो, उन जे ईसाले सवाब जे नियत सां हीअ महफ़िल सजाई अथनि। हाणे सभ खां पहिरीं हिकिड़े जुमिले में सॼी ॻाल्हि तव्हांखे सम्झाए वञा त मरण खां पोइ सवाब मिलंदो आहे या कोन मिलंदो। हिकिड़े जुमिले में तव्हांखे सम्झायां थो, सभई सम्झी वेंदो। जंहिंजो नालो आशिक अली राजपर ताहिरी आहे न, उन जी ज़ुबान बि सफ़ा सवली ऐं ज़ाहिरी आहे, सभु को सम्झी वेंदो आहे। अज़ीज़ाने मन हेॾे गौर कजा, मरण खां बाद में, दुनिया छॾण खां बाद में सवाब मिलंदो आहे। कीअं मिलंदो आहे? जंहिंजे बि दिल में जेकॾहिं ज़रे जे बराबर भी शक आहे त उन जो हिते हिन जुमिले हिकिड़े में शक दूर थी वेंदो इंशा अल्लाह ताला। उन खां सवाल कर, ओ मुंहिंजा मुस्लमान भा मूंखे जवाब ॾे, जेॾी महिल न इंसान जो जनाज़े जी निमाज़ पढ़बी आहे त उहा मोल जी पढ़ंदो हई या जेरे जी पढ़ंदो हई? तव्हां न सम्झो, जनाज़े जी निमाज़ मरण खां पोइ पढ़बी आहे या जेरे जी पढ़बी आहे? ॻाल्हाए ॻाल्हाए, छा पढ़बी आहे? मरण खां पोइ पढ़बी आहे। अच्छा, छाजे लाइ पढ़बी आहे? त जनाज़े जी निमाज़ पढ़ण सां मैयत जा गुनाह लहंदा या चढ़ंदसि? ॻाल्हायो ॻाल्हायो, पक्की ॻाल्हि आहे। कंहिं बि मर्तबे फिक्र खे कोई शक न आहे। जनाज़े जी निमाज़ हूंदी इन जे लाइ, जनाज़े जी निमाज़ हूंदी इन जे लाइ त मैयत जी बख़्शिश थिए, इन लाइ पढ़ंदा आहियूं न। त पोइ इहा निमाज़ त मरण खां पोइ पढ़ी थई न। जे मरण खां पोइ सवाब नथो मिले त निमाज़ जी ज़रूरत कहिड़ी आहे? वरी ॻाल्हि सम्झजा, तोखे सम्झ में कोन आई, मां तोखे वरी सम्झाइण खां सवाइ न उथंदुमि। जेकॾहिं मरण खां बाद में सवाब नथो मिले, जेकॾहिं मरण खां बाद में सवाब नथो मिले त पोइ जनाज़े जी निमाज़ त मरण खां पोइ पढ़ी वेंदी आहे, ऐं उहा जनाज़े जी निमाज़ त सवाब जे नियत सां पढ़ी वेंदी आहे, बख़्शिश जे नियत सां पढ़ी वेंदी आहे। पोइ जेकॾहिं जनाज़े जी निमाज़ जे करे मरी वञण वारे जा गुनाह लहनि था, उहो त मरी पहिरीं वियो आहे, तुंहिंजे मुताबिक़ मरी पहिरीं वियो आहे, जनाज़ो पोइ थियो आहे। जेकॾहिं जनाज़े जी निमाज़ गुनाह लाहे सघे थी त क़ुरान करीम जी तिलावत ऐं ख़ैर ख़ैरात बि गुनाह लाहे सघे थी। ॻाल्हि सम्झ में अचे वई? हाणे वधीक इन ते तबसरे करण जी ज़रूरत कोन्हे, छो त मुंहिंजे प्रोग्राम में हर मर्तबे फिक्र जे माण्हूअ खे दावत आहे, खुलीअ दिलि सां हलियो अचे। हे सजण साईं जो फ़क़ीर ज़ुबान सुहिणी ॻाल्हाईंदो आहे, कंडा ज़ुबान में न खणी ईंदो आहे। हिन ज़ुबान में प्यार हूंदो आहे, हिन ज़ुबान में गुलड़ा हूंदा आहिनि। कंडनि सां रांदि खेॾणु सिखिया ई कोन हो, छो त मुरीद जो सजण जाहूं, जेको सजण आहे उहो सजण आहे, जेको सजण हूंदो आहे उहो त सजण पाई कंदो आहे। अच त मां तोखे ॿुधायां सादन सादन लफ़्ज़नि में त इंसान कॾहिं बि मरंदो नाहे। वरी जुमलो थो चवां, आस्ते आस्ते थो चवां, सोनहरी फार्म वारा ॿुधिजां, इंसान
कदहीं भी मरंदो नाहे। मां लफ्ज़ चयो आ इंसान, मां मुसलमान जी गाल्हि कान कई आ, ईसाई जी गाल्हि कान कई आ, यहूदी जी गाल्हि कान कई आ, मुनाफिक जी गाल्हि कान कई आ, मुर्तद जी गाल्हि कान कई आ, मजूसी जी गाल्हि कान कई आ। मूं कंबाइन हिकिड़ो लफ्ज़ इस्तेमाल कयो आ त जेको इंसान आ उहो कदहीं भी मरंदो नाहे। ॻाल्हि समझ में अची वई? दूहो किथों आयो आहे? जेको इंसान आ उहो कदहीं भी मरंदो नाहे, छो त जेको मरंदो आ उहो हलंदो नाहे। चओ जेको मरंदो आ, ॻाल्हायो ॻाल्हायो। जेको मरंदो आ उहो हलंदो नाहे, जेको मरंदो आ उहो ॿुधंदो नाहे, जेको मरंदो आ उहो चुरंदो नाहे, जेको मरंदो आ उहो सफ़र कोन कंदो आ। जो जेको मरंदो आ उहो त ख़त्म थी वेंदो आ। अच त मां तोखे ॿुधायां त कीअं को नथो मरे, मोमिन भी को नथो मरे, मुनाफिक भी को, काफ़िर भी को नथो मरे। मिड़ई कब्र में जेराहन, कीअं जेराहन? अच त मां तोखे मुंड खां वठी हला। सब खां पहिरीं आलम अरवाह जे अंदर, आलम अरवाह जे अंदर अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात क़यामत ताईं जेके अल्लाह के इंसान पैदा करना हन, उन्हनि सभिनी जा रूह रब पैदा कया हन या न? जवाब ॾियो। आलम अरवाह जे अंदर क़यामत ताईं जेके अचणो आ, जेके अची चुका उहे पंहिंजे रूहनि सां जिस्म में आया। अञा जेके अचणा हन, जन अमड़नि खे पुट ॾियणा हन, जन खे न्याणियूं ॾियणियूं हन, उहे आलम अरवाह में उन्हनि जा रूह मौजूद हन। उन्हनि खे अचणो ज़रूर आ, लेकिन गौर कजा कीअं ईंदा। आलम अरवाह में उन्हनि जा रूह मौजूद हन। हुक्म हिक ज़ात जो हलंदो आ। गला गला हुक्म, गला गला हुक्म हिक ज़ात जो हलंदो आ। उहा ज़ात कहिड़ी आ? चओ अल्लाह। उहा ज़ात कहिड़ी आ? अल्लाह। हुक्म उन हिक ज़ात जो हलंदो आ। हाणे हुक्म त उन हिकिड़ी ज़ात जो आ, लेकिन हर दफ़े हुक्म जो, हर दफ़े हुक्म जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तरीक़ो तब्दील हूंदो आ, सूरत तब्दील हूंदी आ। हुक्म उहो ई कंदो आ, हुक्म उन जो ई हलंदो आ। आलम अरवाह में रूह मौजूद आ। हुक्म थियो त हितां उथी मां जे पेट में अच। कहिड़ी सूरत में थियो? चओ अबे ऐं अम्मा जॾहिं शादी कई त पोइ रूह ख़ुदा जे कुदरत मां हुक्म सां निकिरी अम्मा जे पेट में आयो। रूह अम्मा जे पेट में, गला गला रूह अम्मा जे पेट में आयो कंहिंजे हुक्म सां, कंहिंजे हुक्म सां। पहिरीं काथे हो? आलम अरवाह में। आलम अरवाह मां पहिरियों सफ़र कई अल्लाह जे हुक्म सां, अम्मा जे पेट में आयो। रब चयसि हिते मज़ा वठ, हिते मौजू कर। अम्मड़ जे पेट में मज़ा थो पियो वठे। केॾी महिल लोथड़ो, केॾी महिल वधियो, केॾी महिल मांस, केॾी महिल वार, केॾी महिल हॾियूं, केॾी महिल चीचूं, केॾी महिल नाखून, केॾी महिल अखियूं। केतिरो अम्मड़ जो पेट आ। इन नंढड़े पेट में, इन नंढड़े पेट में सभु कुझु तयार करण वारो केरु आ? चओ अल्लाह। जरा गौर त कर, 27,000 फुटन जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंसान जे जिस्म में रगूं मौजूद हन। उहे अमड़ जे पेट में कंहिं बग़ैर कंहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गंढ जे कंहिं पैदा कयूं। उन अल्लाह हुक्म कयो, अचे वियो अम्मा जे पेट में। जेॾी महिल 8 महीना रहाए उन जी मर्ज़ी, 9 महीना रहाए उन जी मर्ज़ी, 9.5 करे छॾे, गाला गाला 9.5 करे छॾे, भला 7 घुराए छॾे, ॻाल्हाईंदा अचो, 6 घुराए छॾे, अल्लाह जी मर्ज़ी आ। अमड़ जे पेट में जेतिरो वक़्त रहाए उन रब जी मर्ज़ी आ। हुक्म कंदोस निकिरी आ, जॾहिं हुक्म थियो रब जो त निकिरी आ। हुक्म अल्लाह कयो आ। सूरत कहिड़ी आ? जो अम्मा जा सूरन जे सूरत में अची रहियो आ। अगर नॉर्मल डिलीवरी आ तॾहिं बि अम्मा खे सूर, अगर सीज़र थी रहियो आ
जॾहिं बि अमड़ खे सूर निकिरी त अल्लाह जे हुकुम सां रहियो आहे, मगर उहो अल्लाह जो हुकुम सूरनि जे सूरत में आयो आहे। अमड़ जे पेट मां ज़मीन ते पहुतो, रब चयसि हाणे वरी इते मज़ा माण, मर्ज़ी उन मालिक जी आहे। हिकिड़ो ॾींहुं रहाए उन जी मर्ज़ी, साल रहाए उन जी मर्ज़ी, 100 साल रहाए उन जी मर्ज़ी। वरी हिन ज़मीन तां वरी हुकुम कयईंसि, हिन ज़मीन जे अंदर हली आहे, हुकुम वरी बि अल्लाह जो आहे। सूरत इज़राइल जी में हुकुम आयो आहे, रूह कब्ज़ करे ज़मीन जे अंदर पहुचाए छॾियईं। जेॾी महिल सभई मिट माइट कबर में दफन करे मोटी आया, वरी हुकुम अल्लाह जो आहे। सूरत मुनकर नकीर जी आहे। मुनकर नकीर चया उथी घणई ड्रेख कई थई, उथी वेही सवालनि जा जवाब ॾे। हाणे सवालनि जा जवाब मुनकर नकीर खे ॾियण शुरू कयई। पोइ नेक आहे त नेक हुजे, बद आहे त बद। वरी उन खां बाद में जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, वरी बि हुकुम अल्लाह जो थींदो। अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर व हुस्सिल मा फिस सुदूर। कबरुनि मां सभई उथंदा, हुकुम उन ई रब जो हूंदो, मगर हुकुम जी सूरत तब्दील हूंदी। कहिड़ी हूंदी? जो क़यामत जो ॾींहुं हूंदो, जॾहिं क़यामत जे मैदान में सभई गॾु थी विया। हाणे वरी उते हुकुम रब जो थींदो, हुकुम रब जो थींदो। जन्नती जन्नत में वेंदा, जहन्नमी जहन्नम में वेंदा, हुकुम अल्लाह जो थींदो। सूरत कंहिंजी हूंदी? जो सूरत मुझे मुस्तफ़ा जे शफ़ाअत जी हूंदी। हुकुम उते भी अल्लाह जो थींदो। सूरत मुझे मुस्तफ़ा करीम जे शफ़ाअत जी हूंदी। जेको मुझे मुस्तफ़ा जो हूंदो उनखे जन्नत जे लाइ दरड़ो खुलियल मिलंदो। जेको महबूब जो न हूंदो उनजो सेकंड दरड़ो खुलियल हूंदो, उनखे ओॾहूं वञणो आहे। जन्नती जन्नत में हमेशह रहंदो, जहन्नमी जहन्नम में हमेशह रहंदो। हाणे मूंखे ॿुधाए त मोह कॾहिं ऐं तरसियो किथे आहे? जवाब ॾियो। ॻाल्हि सम्झो या नहीं? अधु कलाक मां मथो हणीस, ॻाल्हि सम्झ में आई? इहो मोह किथे आहे? आलम अरवाह मां सफ़र कई अम्मा जे पेट में, अम्मा जे पेट मां सफ़र कई ज़मीन ते, ज़मीन मां सफ़र कई वरी ज़मीन जे अंदर, वरी उते सफ़र करे मुंहिंजा दोस्त तयारी कई क़यामत जी। वरी जॾहिं क़यामत आई हुकुम थियो, वरी जहन्नमी जहन्नम में, जन्नत ई जन्नत में, सॼी ज़िंदगी उते वेठो आहे। हे मोह कॾहिं आहे? छा थई इंसान खे अल्लाह मरण लाइ पैदा कयो आहे? छा इहा ई त तुंहिंजी भुल आहे? हा हा, क़ुरान मां ॿुधायई थो त रब मुअल कंहिंखे चयो आहे, रब ज़िंदह कंहिंखे चयो आहे, लेकिन उहो मरण वारो जेको आहे उनजे मौत जे लाइ इज़राइल जो अचणु ज़रूरी कोन्हे, उनजे मौत जे लाइ रूह जो कब्ज़ थियणु ज़रूरी कोन्हे। कहिड़ी शइ जे करे मरंदो आहे? ऐं जिन खे रब ज़िंदह चयो आहे उन्हनि जे लाइ ज़िंदह हुजण जे लाइ हिन साह जो हलणु ज़रूरी कोन्हे, जिस्म जो चुरणु ज़रूरी कोन्हे। जंहिंखे रब ज़िंदह सॾींदो हो बिना चुरण जे बि ज़िंदह हूंदो आहे। जिन खे रब मुर्दह चवंदो आहे उहो ज़िंदह हूंदे बि मुर्दह हूंदो आहे। बाद में थो अचां, मूंखे जवाब ॾे त हिन इंसान सफ़र करे रहियो आहे या मरी रहियो आहे? जवाब ॾे। ॻाल्हि वॾी चई वियुसि, कंटिन्यू करे वियुसि। तव्हां खां पुछां, हींअर जेके हिते वेठा, हिकिड़े ॾींहुं मरणो आहे? मरणो आहे? अच्छा, जे मरणो आहे त काॾे वञणो आहे? क़बर में। जवाब ॾींदा छो? भला क़बर में सुवाल जवाब थींदा? तोखे असांखे जवाब ॾियणो आहे, पोइ जे मोल ई तो ते जवाब कीअं ॾींदे? सवाल आहे न, जे तूं मोल हई त थोड़ो मुस्लमानो दिमाग़ खे हलायो, दिमाग़ खे हलायो। रुगी हलवनि ऐं सीरनि जे पुठियां पंहिंजो वक़्तु ज़ाया न कयो, रुगी खतमनि ते पंहिंजो वक़्तु ज़ाया न कयो, रुगी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उज़हा जे खलनि ते पंहिंजो टाइम ज़ाया न कयो। कुझु इल्मु सिखो, कुझु इश्क सिखो, कहे अल्लाह वार जे कदमनि में वञो त को कल्ब जी कट लही पएव। ओ मुस्लमानो यादि रखी छॾियो, जॾहिं तव्हां असांखे दुनिया खे छॾिणो आहे, हाणे
हाणे सवाल पैदा थियो, हाणे वरी तोखे खोलिया, सुभाणे तोखे मता को सोनहरी फार्म ते चवे जेकॾहिं मरे नथो त पोइ ही गुस्ल छो ॾिनोसीं, जनाज़ो छो पढ़ियोसीं, कुल्हनि ते छो खयोसीं, इन टाइम ते त हमराह कुछ हुई कोन, ऊंधो मौलवीअ करे विचारियुसि तॾहिं बि हमराह चुप, चूंटियूं हयईंसि तॾहिं बि हमराह चुप, कपिड़ा फाड़े लाथईंसि तॾहिं बि हमराह चुप, साबुण न हयईंसि तॾहिं बि हमराह चुप। हा अच त तोखे इहो ई त नंढड़ो पेके जा राज़ आ जेको ॿुधायां। मुंहिंजे अल्लाह फरमायो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर साह वारी शइ खे, हर साह वारी शइ खे रब तो क़ुरान में चवे मौत जो ज़ाइक़ो चखणो आ। छा करणो आ जवाब दे, हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आ। हींअर बिरयानीअ जूं देगियूं होॾे हन, तुंहिंजे वात में ज़ाइक़ो आहे बिरयानीअ जो, चओ कोन्हे को आहे बिरयानीअ जो ज़ाइक़ो, देग होॾे पकी पई आहे, तुंहिंजे वात में ज़ाइक़ो नाहे, अंब जे करे तुंहिंजे वात में नाहे, ज़ाइक़ो तुंहिंजे वात में नाहे, ॿेर तुंहिंजे वात में आहे, ज़ाइक़ो तुंहिंजे वात में मौजूद आहे। यानी ज़ाइक़ो तेसि ताईं हूंदो आहे जेसि ताईं उहा शइ वात में मौजूद हूंदी आहे। अल्लाह फरमायो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हा मुंहिंजा यार, जॾहिं हिन दुनिया मां तुंहिंजो टाइम पूरो थी वेंदो आहे, सुहिणो इज़राइल अलैहिस्सलाम अल्लाह जे हुक्म सां ईंदो आहे, तुंहिंजो रूह कब्ज़ करे वेंदो आहे। हाणे तोखे मौत जो ज़ाइक़ो शुरू थी वियो आहे, हाणे तूं मौत जे ज़ाइक़े में है। तुंहिंजा मौलवी साहब कपिड़ा लाहे तोखे सिधो करे तख़्ते ते सुम्हारी, तूं मौत जे ज़ाइक़े में है। इन जेको ज़ाइक़ो हूंदो आहे उहो मौत जो ज़ाइक़ो न की चुरी थो न की पुरी थो, उन तोखे विझारियो तूं मौत जे ज़ाइक़े में, उन तोखे कफ़न पारायो तूं मौत जे ज़ाइक़े में, उन तोखे मुंहिंजा दोस्त तयार करे खटोलीअ ते सुम्हारियो मौत जो ज़ाइक़ो, खणी हलियई जनाज़े जे निमाज़ जे लाइ मौत जो ज़ाइक़ो, खणी हलियई सामीअ में सुम्हारण जे लाइ मौत जो ज़ाइक़ो। जेॾी महिल सामीअ में सुम्हारे सिधो करे मिट माइट दफ़न करे निकिरी ॿाहिरि पहुता, मौत जो ज़ाइक़ो ख़त्म थी वियो। मालिक जे पहुतई त उथी सवालनि जा जवाब ॾे। इहो पीरड़ो आ नंढड़ो जेको तोखे मौत जो ज़ाइक़ो थो अचे, मौत न मौत जो ज़ाइक़ो अची रहियो आहे। इन पीरड में मौत जे ज़ाइक़े जे प्रोसेस मां तूं गुज़री रहियो आहे। इहे घड़ी खन जा कलाक थे जेको तूं चुरंदो बि नहीं, पुरंदो बि नहीं, पुछंदो बि नहीं, लुछंदो बि नहीं। जेॾी महिल ईंदे ई मुनकर नकीर मर रब्बुक जवाब न ॾे त कीअं था सिधो करे ॾेखारीनि, मन दीनुक जवाब न ॾे त कीअं था सिधो करे ॾेखारीनि। पर मूंखे चवण दे जेॾी महिल मुनकर नकीर ईंदा तवजह कजां, ओ मुंहिंजे मदीने वारे मीर खां नातो छिनण वारा तवजह कजां। मुनकर नकीर ईंदा तोखां सवाल कंदा मर रब्बुक, तुंहिंजो परवरदिगार केरा। सवाल करण वारनि सवाल कयो लेकिन तुंहिंजे आॾो हूंदो केर बि कोन, जवाब पाण ई सोचे ॾियणो थे। पोइ ॾींहुं न ॾींहुं तुंहिंजो मुक़दर आहे। मन दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, तुंहिंजे आॾो दीन मौजूद कोन हूंदो, बुखारीअ जो किताब मौजूद कोन हूंदो, मुस्लिम शरीफ़ मौजूद कोन हूंदो, मर्ज़ी तुंहिंजी आहे। जवाब ॾीं या न ॾीं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोखे सपोर्ट करण वारो केरु कोन हूंदो। लेकिन जेॾी महिल तो ॿिन्ही सवालनि जा जवाब ॾिना, जेॾी महिल टियों सवाल थींदो मन कान तक़ूलु लिहक़ हाज़र रजुल लिमुहम्मद, उन वक़्तु मुंहिंजो मदीने जो साईं बीठो हूंदो, चवंदई ॾे ख़बर हिन जवान ला तूं छा चवंदो हुए। पहिरा ॿई सवाल थिया,
सपोर्ट कान मिले पाणे जवाब दे। पर जॾहिं मदीने वारे मीर जो सवाल थियो, जॾहिं आका जो सवाल थियो, अञा सवली सिंधीअ में करे ॾे। इंग्लिश जो जेॾी महिल पर्चो कये कापी कराइण वारो केरु कोन हुयो। फिजिक्स जो पर्चो ॾिनई कापी कराइण वारो केरु कोन हुयो। जेॾी महिल मैथमेटिक्स जे पर्चे में आहे त मुकमिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हल थियल पर्चो तुंहिंजे आॾो रखी रुगी ॿुधाई त हिनखे ॾिस त हिन में सवाल कहिड़ो आहे। ॿुधाए त हू पर्चा सवला या ही पर्चो सवलो जवाब ॾे। छो त कापीअ जो होशियार आहे न नौजवान, जवाब ॾे कहिड़ो पर्चो सवलो आहे, जवाब ॾे। इंग्लिश जो ॾुखियो आहे, फिजिक्स जो ॾुखियो आहे, छो त कापी मौजूदु कान्हे। मैथमेटिक्स जो सवलो छो आहे, छो त हल थियल पर्चो मौजूदु आहे। जॾहिं आका करीम जे ज़ात जे बारे में सवाल थींदो आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा दीदार कराईंदो आहे। आशिक़ निहारे चवंदो आहे ही त मुंहिंजो महबूब आहे, जंहिंजे लाइ सोनहरी फार्म ते कारीअ मंझंदि जो पट ते वेही दुरूद पे पढ़िया में। ॻाल्हि सम्झ में अचे थी या न। जेॾी महिल महबूब खे सुञाणंदो, जन्नतीअ लाइ जन्नत जो, जन्नतीअ लाइ जन्नत जो दड़ो खुलंदो, दोज़खीअ लाइ दोज़ख जो दर खुलंदो। मूंखे जवाब ॾे, हर मौलवी इहा ॻाल्हि कंदो, कंहिं बि मर्तबे फ़िक्र वारो इनकार कोन कंदो, लेकिन थोरो थोरो थ्यूरीअ खे सम्झण जी ज़रूरत आहे। जेको खोले खोले नथो ॿुधायो वञे। दुनिया ॿुधाईंदी आहे फ़ैसिलो क़यामत में थींदो, जन्नत जो फ़ैसिलो क़यामत में, जहन्नम जो फ़ैसिलो क़यामत में। इहा ई त तुंहिंजी भुल आहे। जन्नत जो फ़ैसिलो बि क़बर में थिए त जहन्नम जो फ़ैसिलो बि क़बर में थिए। जन्नत जो फ़ैसिलो बि तुंहिंजे अमलनि जे बुनियाद ते न ज़ाते मुहम्मद जे बुनियाद ते थींदो, सुञाणपे मुस्तफ़ा जे बुनियाद ते थींदो। जहन्नम जो फ़ैसिलो बि तुंहिंजे रोज़नि निमाज़ुनि जे बुनियाद ते न, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे सुञाणप जे बुनियाद ते थींदो। जेकॾहिं क़बर में सुञातई त ही मुंहिंजो इमामुल अंबिया महबूब आहे। ॿुधाए त जन्नत जी दरी खुली मिलंदी या न मिलंदी, जवाब ॾे। जहिड़े बि मर्तबे फ़िक्र जो मुंहिंजो इन सां वास्तो न आहे। अहले तशियत ही ख़ुशि हुजु, अहले देवबंदी ही ख़ुशि हुजु, वहाबी हुजी ख़ुशि हुजु, बरेलवी हुजी ख़ुशि हुजु, केरु बि आहीं। मां हिकु मुस्लमान जे हैसियत में तोखां सवाल थो पुछां, मर रब्बुका, तरीक़ा न खुली, मन दीनुका, तरीक़ा न खुली, दरी केॾी महिल खुली आहे। चो जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे ज़ात जो पर्चो आयो आहे, हुकुम थियो आहे हिन यार खे सुञाणी या नथो सुञाणे। जेकॾहिं सुञातई जन्नत जी दरी उते ई खुली मिलंदी या न मिलंदी। जहिड़े वड़ही मौलवीअ खां चवंदो खुली मिलंदी, पोइ मां तोखां थो पुछां, जंहिंखे क़बर में जन्नत जी दरी खुले हशर में जन्नत में वेंदो या ॿिए पासे वेंदो, जवाब ॾे। जवाब ॾियो, काॾे वेंदो? जन्नत में वेंदो न। फ़ैसिलो काथे थियो? क़बर में। काथे जो फ़ैसिलो? जवाब ॾियो, काथे जो फ़ैसिलो? क़बर में। हा, हशर में फ़ैसिलो थींदो ज़रूर। कंहिंजो थींदो? जेके क़बर में नापास थिया न, उन्हनि खे बि हशर में मुंहिंजे मुस्तफ़ा जी शफ़ाअत नसीब थींदी। जेके क़बर में नापास थिया, जॾहिं मुनकर नकीर चयो, मा कुंत तक़ूलु लिहक़ हाज़र रजुल मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन महबूब अल्लाह दे ख़बर सोनहरी फार्म दे छा चवंदे हे। फ़क़ीर आशिक़ त चवंदो, मां त उते बि चवंदो हुउसि, ओ जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो हुसान, मां त सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां। ओ जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो हुसान, मां त मिठड़े नबीअ जो ग़ुलाम आहियां। ॿी काई शइ त न ॼाणा थो, रुॻो पढ़ंदो सलातो सलाम आहियां। ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि, रुॻो उन जी निस्बत आदियत में। छा पुछो भला को? निमाज़ूं बि मूं वटि थोड़ियूं थो सफ़ा, रोज़नि में बि ॾाढो सुस्त हुयुसि, उमरो शरीफ़ बि कॾहिं कयुमि कॾहिं कोन, हज ते बि कोन वियुसि, दुनिया जे दलदल में फाथो पियो हुउसि। छा खणी आयो हुई? चवे थो ॿियो कुझु बि न आहे, पर मदीने वारे खे यादि करे दुरूद पढ़ंदो हुयुसि।
ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि रुगो उन जी निसेबत आदियत में रखी इस्म आका जो अखेड़ियुनि ते पयो चुमदो मुहम्मद नाम आहियां दुनिया में ही महबूब जे नाले ॿुधण सां ॿई हथ अखिड़ियुनि ते रखी चपन ते रखी चुम त दुनिया खे बि ख़बर पवे तुंहिंजो हां बि ठरे त मुस्तफ़ा जो ग़ुलाम ॻाल्हि सम्झ में अचे वई अञा खोलिया मुझे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया सां जीअं वणई तीअं साड़ कर मुझे महबूब सां साड़ छो थो करी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ थोरो सोचो ख़ुदा जे ज़ात जो कसम थो तव्हांखे ॾियां मेराज जे राति मुझे मुस्तफ़ा कंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं जवाब त ॾे जवाब दे मुसलमान ओ मुझे महबूब के विसारण वारा अल्लाह 50 वक्त नमाज ॾिनी या न ॾिनी जवाब दे रब त 50 वक्त तोहफे में नमाज ॾिनी या मुझे मुस्तफ़ा चयो ओ मुझा मौला मुझा सुस्तहन थकजी पवंदा कुछ रहम थी वञे रब चयो 5 छॾिया मान वरी मुस्तफ़ा करीम सवाल कयो ओ मुझा मौला तवज्जो कर ओ मुझा मौला मुझा थकजी पवंदा ॾाढा सुस्त आहिनि वरी 5 मुआफ़ वरी 5 मुआफ़ वरी 5 मुआफ़ मूंखे जवाब ॾे इहो बार बार 5 5 5 छो पियो मुआफ़ करे जॾहिं ख़बर हुयसि त ॾियण आई कुल 5 जॾहिं मालिकनि खे ख़बर हुई त ॾियण ई कुल 5 बार 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 माफ़ छो पियो करे आशिकनि जे सीने खे चीरे ॿुध उहे तोखे ॿुधाइनि रब चाहे पियो त मुंहिंजो मुस्तफ़ा ईंदो वञे दीदार कंदो वञे मूंखां घुरंदो वञे मां ॾींदो वञा तोखां थो पुछां कसम थी तुंहिंजे पैदा कंदड़ रब जो जंहिं ज़ात तोखे पैदा कयो आहे तुंहिंजो तुंहिंजे महबूब लाइ छा ख़्यालु हूंदो आहे ईमानदारीअ सां ॿुधा तुंहिंजो तुंहिंजे महबूब लाइ छा ख़्यालु हूंदो आहे जे 5 दफ़ा अचे त चवंदे 6 दफ़ो बचे 6 दफ़ो अचे चवंदो 7 दफ़ो बचे छो त जंहिंजो जंहिंसां प्यार हूंदो आहे उनजे दीदार मां मज़ो ईंदो आहे बेनियाज़ रब ॾे निहार काइनात जे निज़ाम खे बंदि करे रब हिक महबूब जे लाइ सभई दरड़ा खोले छॾिया ओ दुनिया वारो दुनिया में यादि कजो ख़ुदा सॼे काइनात जे निज़ाम खे बंदि कयो आहे त पंहिंजे महबूब जे कचहरीअ लाइ कयो आहे मुझे करीम मुस्तफ़ा जा ग़ुलाम जेको न मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार रब खे अर्ज़ करे मौला मुझा थकजी पवंदा मौला मुझा सुस्त आहिनि मौला मुझा थकजी पवंदा जेको न तो असांजो थकजण बर्दाश्त नथो करे उहो जहन्नम में सड़ण बर्दाश्त कंदो जवाब ॾे जवाब ॾे दिल खां पुछी जवाब ॾे ओ बेवफा मुसलमान ओ दुनिया जे पोयां लॻण वारा मुसलमान बेवफा माण्हुनि जे पोयां लॻण वारा मुसलमान मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां प्यार कर जिब्राइल अचे मुंहिंजे मुस्तफ़ा खे ॿुधायो उन मुंहिंजे सुहिणे दिलबर हुसैन जे लाइ ओ मुंहिंजा महबूब हिन तुंहिंजे मासूम शहज़ादे खे जन्नत जे जवाननि जे सरदार खे तुंहिंजे उम्मत जा माण्हू करबला में शहीद कंदा हिकिड़ी दफ़ो काइनात सॼीअ जा किताब खोले ॾेखार मुंहिंजे मुस्तफ़ा हिकु दफ़ो दुआ घुरी हुजे मौला इहा मुसीबत मुंहिंजे बचड़े तूं टार हिकु दफ़ो बि दुनिया जे किताबनि में नज़र तोखे न ईंदो पंहिंजे बचड़नि जे लाइ हिकु दफ़ो बि मुंहिंजे मुस्तफ़ा इहा दुआ न घुरी आहे रातिनि जूं रातियूं जागी मुंहिंजे मुस्तफ़ा दुआ घुरी आहे मौला मुंहिंजे गुनहगारनि जी पारत हुजे ओ बेवफा मुसलमान दुनिया जे चंद रंगीननि ते पंहिंजे पाण खे रंगे मिटाइण वारा यादि रखी छॾ सभु बेवफा थई वफ़ादार आहे त अम्मा आमिना जो लाल आहे वफ़ादार आहे त मदीने जो ताजदार आहे जेको ग़रीबनि जो बि यार आहे त यतीमनि जो बि यार आहे पंहिंजनि जो बि यार आहे त परावनि जो बि यार आहे मुंहिंजो मुस्तफ़ा उहो आहे
पंहिंजनि सां त सभ को प्यार कंदो आहे। मां तोखां थो पुछां, जेका कुराड़ी रस्ते में कंडा रखंदी हुई, छाजे लाइ रखंदी हुई? त महबूब खे पेर में चुभन, महबूब खे ईज़ा अचे, महबूब जो खून जिस्म जो वहे। जेका महबूब जो खून वहाइण चाहींदी हुई, तोखे पैदा कंदड़ रब जो कसम आहे, जॾहिं उहा बीमार थी त मुंहिंजो मुस्तफ़ा उन खां पुछण वियो आहे या कोन वियो आहे? जवाब ॾे। महबूब वया या कोन वया? छा थियो थई मुसलमान? जेको दुश्मननि सां प्यार करण वारो आहे उहो आशिकनि खे छॾे ॾींदो? जवाब दे, उहो आशिकनि खे छॾे ॾींदो? भुलिजी पियो हई दुनिया जे रंगीनीअ में गुम न थी, दुनिया जे रंगीनीअ में गुम न थी। हे घाटे जो सौदो न कर, हे घाटे जो सौदो न कर। मुसलमान नफ़े जो सौदो आॾो लॻो पियो थई। हीअ सॼी तुंहिंजी ज़िंदगी, कंहिंजी 60 साल, कंहिंजी 70 साल, कंहिंजी 80 साल, कंहिंजी 90 साल, कंहिंजी 100, कंहिंजी 110, कंहिंजी 120, इन खां मथे कंहिंजी बि ज़िंदगी हबीब जे उम्मत में, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत में ग़ुलामनि मां कंहिंजी वधीक ज़िंदगी कान्हे का। नॉर्मल इहा ई ज़िंदगी आहे। मां तोखां थो पुछां, इन ज़िंदगीअ जे अंदरि तोखे उन ॾींहं जी तयारी करणी आहे जेको 18,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो, जॾहिं सिज नेज़े जे बराबरि हूंदो, जॾहिं माउ धीउ खे न सुञाणंदी, जॾहिं पीउ पुट खे न सुञाणंदो, जॾहिं भाउ भाउ खे न सुञाणंदो, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो। अॼु ही ज़िंदगीअ जो थोरो हिसो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कमाए, उहे 18,000 साल जीअं एसीअ में वेही मज़ा माण बहन, ईअं मज़ा माण। छा थियो अथई? रुपए खे कमाइण जे लाइ लख विञाए रहियो आहे। तो जहिड़ो बेवकूफ़ दुनिया में ॿियो थी नथो सघे। इन दुनिया जे अंदरि थोरी महिनत कर, मुंहिंजे ख़ुदा तोखे कान मनो कई आहे। ज़मींदार आहीं ज़मींदारी कर, आफ़ीसर आहीं आफ़ीसरी कर, मजदूर आहीं मजदूरी कर, मुलाजिम आहीं नौकरी कर, नौजवान आहीं तालीम पढ़, जंहिं बि फील्ड में आहीं मस्त थी मुड़स माण्हू थी कम कर। न तोखे ख़ुदा मनो कई आहे, न तोखे मुस्तफ़ा करीम मनो कई आहे। मुंहिंजो ख़ुदा ऐं मुंहिंजो मुस्तफ़ा त तोखां इहो थो घुरे त हथ तुंहिंजो कार ॾे हुजे, दिलि तुंहिंजी पंहिंजे यार ॾे हुजे। ख़ुदा त तोखां नंढड़ो तो सौदो करे। ख़ुदा चवे तूं नंढड़ो सौदो कर, हथनि सां कमु कर। फैज़ा क़ुदियतिस सलातो फंतशिरू फिल अर्द वब्तगू मिन फज़लिल्लाह वज़्कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ्लिहून। मुंहिंजो रब थो चवे, ओ मुंहिंजा बांधड़ा, 5 मिंट थई या 10 मिंट निमाज़ जा, निमाज़ पढ़ी वरी वञी पंहिंजो कमु कर। रब थो चवे पर राज़ आहे, जे न मुंहिंजी निमाज़ पढ़ी ऐं बाद में वरी वञी बिस्मिल्लाह करे कम खे लॻंदे त 100 मण त बनीअ में हारी छटींदो आहे, 100 मण केर कंदो आहे? जवाब दे, जवाब दे। 100 मण त हारी छटींदो आहे, 100 मण केर कंदो आहे? चओ मुंहिंजो अल्लाह कंदो आहे। हारी त सभई 100 मण छटींदा आहिनि, कंहिंखे उहो 100 मण बि नसीब कोन थींदो आहे, उहो बि बर्बाद थी वेंदो, उहो बि केर कंदो आहे? चओ मुंहिंजो अल्लाह कंदो आहे। याने तुंहिंजे मूरीअ खे ग़ाइब करण वारो भी मुंहिंजो ख़ुदा, ऐं तुंहिंजे कख जे हेठों लख करण वारो भी मुंहिंजो ख़ुदा। उहो मुंहिंजो ख़ुदा थो तोखे चवे, ऐं मुंहिंजा बाना तूं मुंहिंजो आहीं, मां तुंहिंजो हां। अल्लाह फरमाए थो काॾे वञो आहीं? लतीफ़ सरकार फरमाए वञी छो? लतीफ़ सरकार फरमाए छाला वञी छो? तूं ॿेली थी थो ॿियनि जो। छाला वञी छो? तूं ॿेली थी त ॿियनि जो। वठिजो कंझ कचड़ी मर बची जग जो वाली जो। यार सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। यार सां प्यार कर, यार सां प्यार कर, यार सां प्यार कीअं कदे? मदीने वारे मीर जो ग़ुलाम थी यार तोसां पाण ई प्यार कंदो।
मुखे जवाब दे। शायद घणो जज्बाती थी वियुस, जवाब दे मुखे। हालांकि ॾाढो थकल आहियां। कल सॼो ॾींहुं प्रोग्राम प्यारे ॻोठ में, रात सीता में 2 बजे घर पहुतो हां। सुबुह खां वठी वरी पंहिंजे दुनिया जे कमकारनि सां मेहनत मज़ूरी करण वारो माण्हू हां। पंहिंजी मेहनत करे हलाल जी रोज़ी बचड़नि खे खाराइण वारो हां। बस घर पहुतो हां, पंहिंजी ज़ुहर जी नमाज़ पढ़ी 2 गिरहम मानड़ीअ जा खाए वरी थकी तव्हां वटि पहुतो हां। अध कलाक लेट थी दुख थी पियो त ग़रीब दोस्तनि जो प्रोग्राम आहे। अमीर इंतजार करे ह त परवाह न। ख़ुदा जो कसम खणी थो ॿुधायां, जे अमीर जो प्रोग्राम हुजे हा, कलाक भी लेट थी वञे हा, उते माज़रत कोन कया हा। पर हिते ग़रीब जो प्रोग्राम हुयो, ग़रीब जमायत हुई। ड्रिजां पियो त मता कंहिंजे दिल मां का बददुआ निकिरी पवे। इन करे सजण साईं जो फ़कीर आहियां, माज़रत कयम। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मूंखे जवाब ॾे। हे रुगी टेलीविज़न मूंखे ॿुधाए, टीवीअ जो बयान सचो आहे या क़ुरान जो बयान सचो आहे? ज़बान जवाब दे। क़ुरान जो जवाब दे त ख़बर पवई। अल्लाह जो क़ुरान, मुस्तफ़ा जी ज़ुबान सची या टीवी जो एंकर सचो? जवाब दे। ओ मुसलमान थोड़ो अखियूं त पटे, कहिड़ी निंड जे अघूर में पियो हई, कहिड़ा ख्वाब लही रहियो हई। टेलीविज़न में रुगी अचे थो त 6 वायरस जो मरीज़ भी क्लियर थी वियो। हिते हमरा खे छिरक पइजो अड़े भेड़ा, असांजे इलाइक़े जो त कोन्हे त मां यकदम बूथ बंद कयां। छो मता इहो मर्ज़ मूं ॾे अचे, मता मां मरी वञा तोखां यकीन ख़त्म थी वियो आहे त इन अजल अल्लाह इज़ा जा ला युअखर। मौत जी घड़ी रब मुकरर करे छॾी आहे। कुल इन्नल मौत लज़ी तफिरून मिनहु फइन्नहु मुलाकीकुम। तू पंहिंजे पाण खे लखनि कोटनि में बंदि करे छॾ, पर जॾहिं घड़ी पूरी थींदी त यार अचे कड़ो खड़काईंदे, हल पुट। तोखे कोरोना वायरस जो एतिरो डप लगे थो त मता वायरस मूडे अचे, तोखे झलिया नथो। बेशक तू एहतियाती तदाबीर अख्तियार कर, ये जरूर करण घुर्जन। बेशक तदाबीर एहतियाती अख्तियार कर, लेकिन मूंखे जवाब ॾे, जेकॾहिं कोरोना वायरस खां बचण जे लाइ तोखे मास्क पाइण ज़रूरी आहे, अहिड़े माण्हू जे वेझो वञण ज़रूरी नाहे, उन खां परे रहण में तुंहिंजी आफ़ियत आहे। छा मुंहिंजे रब क़ुरान में कोन ॾिसियो थई त कूड़ नहण में तुंहिंजी आफ़ियत आहे? छा मुंहिंजे रब क़ुरान में कोन चयो थई त ठगी न करण में तुंहिंजी भलाई आहे? छा मुंहिंजे रब क़ुरान में न चयो थई त शराब न पीअण में तुंहिंजे लाइ भलाई आहे? छा मुंहिंजे रब तोखे न ॾसियो आहे त निमाज़ पढ़ण में तुंहिंजो छोटकारो आहे? छा मुंहिंजे ख़ुदा तोखे न ॾसियो आहे त रोज़े रखण में तुंहिंजो छोटकारो आहे? छा मुंहिंजे ख़ुदा क़ुरान में तोखे न चयो आहे त ज़िक्र अज़कार करण में तुंहिंजो छोटकारो आहे? कोरोना वायरस जी ख़बर टीवीअ ते हली, तूं परेशान थी वे। हेॾां रब जो क़ुरान तोखे सॾे रहियो आहे, तुंहिंजे कन ते जूं बि कान जुरी। आहीं केर जे मुसलमान, आहीं तूं मुसलमान, शर्म मांखे थो अचे त कहिड़े क़िस्म जा असां मुसलमान आहियूं। रब जे क़ुरान जे हुक्म जी परवाह नाहे, हिकिड़े दुनिया जे टीवीअ जे ख़बर जी परवाह करणु घुर्जे। लेकिन मुंहिंजा दोस्त, उन खां पहिरीं रब जे क़ुरान जे हुक्म ॾे निहार। यादि रखी छॾिजां, यादि रखी छॾिजां, हे जेके आसमानी मुसीबतुनि जो नुज़ूल थींदो आहे, हिकिड़े मिंट लाइ सोच। पाकिस्तान ग़रीब मुल्क आहे, पाकिस्तान ग़रीब मुल्क आहे, चपे चपे ते गुरबत आहे। अमेरिका अमीर मुल्क आहे, बरतानिया अमीर मुल्क आहे, चाइना अमीर मुल्क। अमीर मुल्कन में रोज था पिया मरन। पाकिस्तान में जेको 22 सालन जो नौजवान पहिरों मरीज आयो, अल्हम्दुलिल्लाह उहो सेहत याब थी घर वियो। ए चाहे मुझो रब दुनिया के ॿुधाए रहियो आहे, ओ दुनिया वारो, जंहिं जगह ते मुझे मुस्तफ़ा जा ग़ुलाम ई दीवाना हूंदा, उन्हनि खे इन्हनि वायरसनि जी परवाह नाहे। मां रब उन्हनि जे लाइ वेठो हा, ऐं जन मां ख़ुदा ई मुस्तफ़ा खे छॾियो आहे, उन्हनि खे राति ॾींहं निंडूं हराम करण जी ज़रूरत आहे। तू कोई फिक्र न कर, खुदा जो जिक्र कर, मुझे मुस्तफा ते दुरूद पढ़। गरीबन जो हक न खा, गरीबन सा जुल्म न कर। 5 रुपए जे जगह ते 10 रुपया न लिखो, व्याज न खा, शराब न पी, जिना न कर, जिना न कर, जिना न कर। याद रखी छॾ, हे वायरस उन्हनि जगह ते ईंदो आहे जिते जिना खोरी आम हूंदी आहे। केॾो ॾाढा चवंदो हई, केॾो दाह करे थो चवी त चाइना में वायरस इन करे आयो आहे जो सूअर जो हराम गोश्त खाइनि था। मां तोखां थो पुछां, सूअर जो गोश्त हराम आहे? यकीनन कोई शक न आहे। छा व्याज खाइण हलाल आहे?
मुसलमान पंहिंजे गिरेबान में झाती पा छा ग़रीबन सां ठगी कन तोर माप में इहा हलाला ग़रीबन सां कूड़ हणन हलाला ग़रीबन जे सिलाई जूं मछियूं खाई वञण हलाला ग़रीबन जी ज़कात खाई वञण हलाला तोखे सूअर जो गोश्त हराम नज़र अचे थो पाण जेको हराम खाई तो नज़र कोन थो अचे शुक्र कर जो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो उम्मती ही जंहिं यार जे करे बचो पियो न त तुंहिंजा असांजा जेके लक्षण आहिनि बचण जे लाइक़ न आहियूं इहा हक़ीक़त आहे त बचण जे लाइक़ न आहियूं बचा पिया आहियूं मदीने वारे मीर जे सदके में रब बचायो वेठो आहे पुनल जे सदके अल्लाह लेखो कोन कयो आहे रब थो चवे जहिड़ा तेड़ा आहियो त वॾा भाड़िया आहियो त वॾा भाड़िया पर कलमो मुंहिंजे पीरीअ ते पढ़ियो अथव इन करे रिआयत करे थो छॾियांव जंहिं महबूब जे सदके रब मुआफ़ी ॾिनी अथई जंहिं महबूब जे सदके रब कुर्ब कया अथई जंहिं महबूब जे सदके के रब ढकियो थई खुदा जो वास्तो थई उन महबूब सां पेच पाए उन महबूब सां प्यार कर उन महबूब ते दुरूद पढ़ उन महबूब जे शरीयत जो इत्तिबा कर उन महबूब जे शरीयत ऐं सुन्नत जे मथां अमल कर पोइ ॾिस त तुंहिंजो घर हिते दुनिया में ई जन्नत थिए थो या नथो थिए गाल समझ में आई अलाए कान आई चरियो माण्हू जज्बात में अलाए केतिरो जज्बात में घणो ॻाल्हाए वियुसि हल पुनल कलाक बि तुंहिंजो यूं थी वियो ख़बर बि कान पई कलाक पूरो थी वियो पर ख़बर कान पई कीअं ख़बर पवे चयोसीं छोकिरो राति जो हूंदो आहे या मोबाइल जी कन ते सुबुह जो फजर थी वे अब्बा हा बाबा चई अरे अब्बास हाँ फजर थी वही यार बाबा खुदा जो कसम मूंखे ख़बर ई कान छा ख़ैर थियो बाबा आवाज़ अहिड़ो जो राति जी ख़बर ई कान पई जेकॾहिं दुनिया जे आवाज़ में राति गुज़री वञे ख़बर न पवे खुदा जो कसम मुंहिंजे मदीने वारे मीर सां लऊं लाए त ॾिस मुंहिंजे पीरीअ सां पेच पाए त ॾिस कॾहिं हिकिड़ी राति मुंहिंजे करीम आका ते दुरूद पढ़ी जागी त ॾिस उहा हिकिड़ी राति तोखे ज़िंदगीअ जो उहो सुकून जो नशो ॾेई छॾींदी जो तो कॾहिं सोचो ई कोन हूंदो त मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ण जो एॾो को मज़ो ऐं लुत्फ़ ईंदो दिलि खोले दुरूद पढ़ सल्लल्लाहु अज़ीज़ा ने मन गर्मी भी ॾाढी आहे मूं त छा तेज़ ॻाल्हि जने करे गर्मीअ जो कुझु वधीक असर थियो आहे हिन ज़िंदगीअ जो हिकिड़ो मक़सदु रख अज़ीम इंसान थी अल्लाह साईं तोखे वॾी इज़त ॾिनी आहे यादि रखी छॾ इज़त इंसान जे जिस्म खे नाहे इज़त इंसान जे जिस्म जे अंदरि हिकिड़ी शइ आहे उनखे आहे वरी तवजह कजां इज्जत अल्लाह ताला इंसान जे जिस्म के न इन जिस्म जे अंदर हिकड़ी शय आ सॼो पावर उनखे आ इज्जत भी उनखे आ उहा चाहे चौहा इंसान जी दिल आ गाल कर उहा चाहे वरी चौहा चाहे छो इन दिल के इज्जत आ जो खुदा भी इन दिल में मेहमान थींदो आ त मदीने जो घोट भी इन दिल में मेहमान थींदो इन दिल जी संभाल कर याद रखी छन इन दिल जी संभाल कर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मुझे बेनियाज़ रब कुरान जो अल्लाह जो कुरान तो पढ़ा ॿुध त तोखे ख़बर पवे तू त चवी थो त मुंहिंजो औलाद जेकॾहिं वॾी डिग्री करे वियो त मुझे कमी ईंदो औलाद डिग्री ज़रूर करे तुंहिंजो रुगी बच्चा पुट न न्याणियूं भी तुंहिंजूं खुदा करे डिग्री कनि न्याणियुनि खे भी तालीम ॾियो लेकिन उहे डिग्रियूं तुझे कम जूं न आहिनि चवी थो त मुंहिंजो बच्चो हिन सोनहरी फार्म जो सब खां वॾो अमीर थे जरूर अमीर थे अल्लाह उनखे इज्जत दे लेकिन तुझे कम जी उहा अमीरी न आहे तुझे कम जो छाहे जे इजाजत दी त मां तोखे रब जो कुरान पढ़ी ॿुधायां पोइ मर्ज़ी तुंहिंजी आहे यकीन अचई या न अचई पढ़ा रब जो कुरान अल्लाह ताला फरमायो यौम ला यंफ़अु मालु वला बनून अल्लाह तो फरमाए जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो
सिज नेज़े जे बराबर हूंदो ज़मीन त पीठा में जी थी वेंदी मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए उन ॾिहाड़े ते न तुंहिंजो औलाद तुंहिंजे कम ईंदो ला यंफ़अ मालू वला बनून अल्लाह तो फरमाए केतरी भी तो वटि दौलत हुजे क़यामत में तुझे कम कान ईंदी केतरो भी तुझो औलाद हुजे क़यामत जे दिहाड़े कम कोन ईंदो मौला कहिड़ी शइ कम ईंदी अल्लाह फरमायो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम ज़ात फरमायो जेका दिल तुझी आ इहा सलामती वारी आ इनखे सलामती वारो करे जेकॾहिं क़बर ताईं पहुची वे इहा दिल आ जिते औलाद कम न ईंदो जिते दुनिया दौलत कम न ईंदी उते इहा तुझी सलामती वारी दिल रब तो चवे तोखे मंज़िल पार कराए छॾींदी अल्लाह जे दरबार में सवाल कयो ओ मुझा करीम रब इहा सलामती वारी दिल असांजी थींदी कीअं रब थो फरमाए मुझे सुहिणे महबूब जे ग़ुलाम उमर फारूक ॾे निहारियो तलवार हथ में खणी दुनिया जे मुसलमाननि खे ॻोल्हींदो आहे मारण जे लाइ घुमंदो आहे पियो पर जॾहिं उन जे दिल खे मां रब क़बूल कंदो हा त उन खे पंहिंजे महबूब जे कदमनि जे मथां कुर्बान थियण जी तौफ़ीक़ ॾींदो अल्लाह फरमाए थो जैसे भी मां अल्लाह राज़ी थींदो हा उनखे पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे कदमनि में कुर्बान थियण जी तौफ़ीक़ ॾींदो हा महबूब जे मथां जान कुर्बान बच्चा कुर्बान करण जी तौफ़ीक़ ॾींदो हा ओ मुंहिंजा मौला महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात 1400 साल अॻु दुनिया खां असांजे हिन गुनहगार अखिड़ियुनि खां ओझल थी विया ओ मुंहिंजा मौला काॾे वञो रब तो फरमाए त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे महबूब जे सुहबत में न रही सघिया हो वकूनू मअस्सादिक़ीन जेके सच्चा मुंहिंजा बाना आहिनि जेके मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम आहिनि जेके मां अल्लाह जा ख़ाइफ़ बाना आहिनि उन्हनि सां सुहबत में गुज़ारियो मां रब तव्हांखे उते बि मिली पवंदुसि हिकिड़ी ॻाल्हि चवां आस्ते आस्ते चवां ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ जेकॾहिं तूं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जो आशिक़ हैं जेको न आशिक़ हूंदो आहे उहो पंहिंजे महबूब जे सुन्नत खे ज़िंदगीअ जो हिस्सो सम्झंदो आहे या न जवाब ॾियो ॾाढी अहम ॻाल्हि तो ॿुधायां अहले इल्म खे त ॾाढी वणंदी ख़ुदा करे आम फ़क़ीरनि खे सम्झ में अचे वञे मुंहिंजा दोस्त जंहिंसां प्यार हूंदो आहे उनजो किरदार वणियल हूंदो आहे या न हूंदो आहे न पोइ थोरो गौर कजो ख़ासि करे मुक़रर हज़रात लाइ हीअ गिफ्ट सॼण साईं जो ग़ुलाम छॾियो थो वञे उन्हनि दोस्तनि खे ॾसियो उन्हनि यारनि खे चओ जेके अज़मत सहाबा तां जान कुर्बान करण जो नारो हयो वेठा आहिनि चओ दोस्तो तव्हांजो नारो क़बूल आहे लेकिन सहाबा जी सुन्नत छा में आहे हिकिड़ो बि सहाबी ॿुधायो जंहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे या रसूल अल्लाह खां सवा सॾु कयो हुजे जुमिलो सम्झ में कोन आयो वरी तो चओ मुंहिंजे अलीअ जो त मट नाहे शेर खुदा जी त ॻाल्हि ई निराली आहे हिकिड़ो बि सहाबी ॿुधायो हिकिड़ो अबू बकर सिद्दीक़ खां वठी करे ओ जंगलनि में रहण वारे सादड़े सहाबीअ ते हिकिड़ो सहाबी ॿुधायो जंहिं मुंहिंजे मुस्तफ़ा खे या रसूल अल्लाह खां सवा सॾु कयो हुजे जंहिं फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह खां सवा अर्ज़ कयो हुजे जेकॾहिं मुंहिंजा दोस्त भला ॿियो नथो करे सघी त घटि में घटि इहा नियत कर त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी सुन्नत या रसूल अल्लाह चवण उमर फारूक जी सुन्नत या रसूल अल्लाह चवण सहाबा जे सुन्नत जे नियत सां या रसूल अल्लाह चओ त बेड़ो पार थी पवंदो अल्लाह 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 सोने अलीअ जो कहिड़ो ज़िक्र कया
सोने अली जे ला छा चवां उहे जुमला किथों आणिया जेके मां पंहिंजे दिलबर अली जे ला इस्तेमाल कया। उहो मुंहिंजो सुहिणो अली, उहो मुंहिंजो सुहिणो अली जंहिंखे अल्लाह ॿिए हंधि ॼमण ई न ॾिनो, जंहिंखे ॼमण ई अल्लाह पंहिंजे घर में ॾिनो, उन अलीअ जी मां ॻाल्हि कहिड़ी कयां। जंहिं अलीअ खे अल्लाह ताला मुंहिंजा दोस्त अज़ीज़ विलादत ॿारड़े जी कंहिंजे हुकुम सां थींदी आहे, ईमानदारी सां ॿुधा। बचिड़न वारा वेठा हो, 6 महीने ॿार नारो थो हणे, अम्मा बि चवे थी न अचे, डॉक्टराणी बि हीअ सुई पर ॿार नारो हयो बीठो त मां ईंदुसि ऐं अची वियो। पोइ डॉक्टराणीअ खे चवंदे डॉक्टराणी चवंदी मूं पंहिंजो वस कयो पर रब जो हुकुम ईअं अदा। इहा ॻाल्हि आहे। ज़ाल खे जो छो ॼणियो अथई ॿार, चवंदी मुंहिंजा घोट मूं पंहिंजा सभु हीला कया, दवाऊं खाधम, ॾस कयमि पर रब जो हुकुम इहो हो। पोइ थधड़ाईअ सां मूंखे जवाबु ॾे, जेकॾहिं तुंहिंजो ॿार रब जे हुकुम खां सवाइ नथो अचे त फातिमा बिन्त असद जो अबू तालिब जो पुटड़ो अली बि अल्लाह जे हुकुम खां सवाइ चो अल्लाह जे हुकुम खां सवाइ नथो अची सघे। यानी काबे में अली तॾहिं आयो जॾहिं मालिकनि जो हुकुम गल मालिकनि जो हुकुम। ई आस्ते आस्ते तो तोखे चवां, मन तोखे सम्झ में अचे। मूंखे जवाबु ॾे, काबो कंहिंजो घर आहे? ॻाल्हाए सही। ओ सोनहरी फारम ते वेहण वारा सादड़ा मुस्लमान, प्यार प्यार जी ॿोली सजण साईं जे फ़कीर वाइदो कयो आहे। काबो कंहिंजो घर आहे? चओ अल्लाह जो घर आहे, बैतुल्लाह आहे। हाणे हिकिड़ो तुंहिंजो घर, हिकिड़ो अल्लाह जो घर। तूं अकुल में घटि, तुंहिंजी सम्झ घटि, तूं कमज़ोर सही, पंहिंजे घर खे सजाइण लाइ गुलदस्ता रखंदे या मिटी ऐं गंद खणी घर में रखंदे? जवाब त ॾे। सुभान अल्लाह न जवाब ॾियो। पंहिंजे घर तव्हांखे सिंगारणो आहे। हर मर्द उहो सुठो लॻंदो आहे जेको पंहिंजे घर खे जवाब ॾियो, जेको पंहिंजे घर खे सिंगारींदो आहे उहो मर्द ॾाढो सुहिणो लॻंदो आहे। सभ खां पहिरीं पंहिंजे ज़ाल खे उहो मुड़ुसु ॾाढो वणंदो आहे जेको घरे तिड़ो हूंदो आहे। चइनि सहेलियुनि में वेही ज़ाल ॻाल्हि कंदी आहे, अदी तुंहिंजो मुड़ुसु भले पर मुंहिंजे मुड़ुस जो मट ई कोन्हे को। घर में फ्रिज आंदई, एसी आंदई, ही आंदई, ही आंदई। ओ मुस्लमान, पंहिंजे घरनि खे सिंगारियो। परावनि घरनि में सोना कुकड़ रखी अचो, दुनिया इज़त कान ॾींदी, तव्हांजी इज़त कान थींदी। पंहिंजे घर में हिकिड़ी कुर्सी बि वठी ॾे, तुंहिंजी इज़त थींदी। पंहिंजे घरनि खे सिंगार, पंहिंजे घरनि खे ठाहे, पंहिंजे घर वारीअ खे प्यार ॾे त दुनिया में रब तुंहिंजे इज़त खे कीअं थो बुलंदो बाला करे। अर्ज़ पे कयुमि त पंहिंजे घर खे ठाहींदो केरु आहे? जवाब ॾे। चओ जेको अकुल वारो ऐं इज़त वारो हूंदो आहे। जवाब उहो घर खे ठाहींदो आहे, सजाईंदो आहे, भलो बंगलो ठहाराईंदो, सुफा सेट सजराईंदो, गुलदान रखाईंदो, सुहिणियूं सुहिणियूं शयूं रखाईंदो। जॾहिं तूं सम्झी थो अगरि उन तुंहिंजे घर में को गंदे पेर सां पुट बि ईंदो, उनखे चमाट हणी कढंदे त बेवकूफ़, हे 20,000 जो कालीन विछायो पियो आहे, हे तो किना पेर खणी आयो आहीं। दिल पर जानी जिगर पुट अथई, उनजो बि किनो पेर बर्दाश्त न कंदे। छो? चवंदे मुंहिंजो सजायल घर आहे, उन में किन न थिए। पोइ मूंखे जवाब ॾे, पोइ मूंखे जवाब ॾे। हल में ते ख़तमो ॾियण वारा मुंहिंजा प्यारा मिठड़ा दिल पर भाउ, मूंखे जवाब ॾे सजण साईं जे फ़कीर खे त जॾहिं तुंहिंजे घर जो कमरो मिटीअ सां गंदो थो थिए, तोखे नथो वणे, मां तोखां थो पुछां, जिथे बच्चो ॼमंदो आहे उते धप थींदी आहे या कान थींदी आहे? जवाब ॾे। जिथे बच्चो ॼमंदो आहे उते धप थींदी आहे, जिथे बच्चो ॼमंदो आहे उते गंद थींदो आहे। छा दुनिया जो को बि माण्हू तूं पंहिंजे घर में, पंहिंजे उन ख़ासि कमरे में पंहिंजे बच्चे जी विलादत क़बूल कोन कंदे, दाईअ खे चवंदे त हुन कमरे में हलियो वञ? छो? मुंहिंजो कमरो गंदो न थिए, तुंहिंजो कमरो गंदो न थियो, उते गुल अचनि। छा मां तोखां थो पुछां, मुंहिंजो अल्लाह पंहिंजे घर खे गंदो करणु थो चाहे या नूर सां सजाइण थो चाहे? जवाब ॾे। जवाब ॾे मुस्लमान। अली कंहिंजे हुकुम सां काबे में आयो आहे? जो रब जे हुकुम सां आयो आहे। पोइ जे रब जे हुकुम सां आयो आहे त अली जेकॾहिं गंद सां गॾु अचे हा त रब उनखे पंहिंजे घर में अचण
गल ॻाल्हाए अचण रब जीअं तूं चाहीं थो त मुंहिंजो घर गुलदस्तनि सां सजी वञे मुंहिंजे अल्लाह बि एतिरा नबी दुनिया ते आया वली आया कंहिंखे अचण कोन ॾिनो सुहिणे अलीअ खे अचण छो ॾिनो यादि रखी छॾिजां अलीअ जो नालो ई उहो आहे मदीने वारे मीर जो फरमान पढ़ा मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन वला युबग़िदुहु मुमिन मदीने जे साईं फरमायो अलीअ जो नालो ई उहो आहे जो क़यामत ताईं जेको ईमान खां ख़ाली हूंदो उहो अलीअ सां नातो जोड़े कोन सघंदो ऐं जेको ईमान सां भरपूर हूंदो उहो अलीअ खां नातो टोड़े कोन सघंदो सजण साईं जे फ़कीर जो फ़ैसिलो न आहे मुंहिंजे रब जे ज़ात जे महबूब जो फ़ैसिलो आहे वञी दुनिया जा जेतिरा वणनि किताब खोल जेकॾहिं इहो सच आहे त पोइ हीउ जुमिलो ॿुध हे जुमिलो ॿुध ऐं पोइ जवाबु ॾे शायदि अज़ान अची विया बसि मां बि बसि तोखे पर जुमिलो कम वारो थो चवां हेॾे जवाबु ॾे मूंखे जॾहिं को इंसान मरण जे पोज़ीशन में हूंदो आहे उनखे रत जी ज़रूरत पवंदी डॉक्टर चवंदो बाबा जल्द कयो हिन लाइ रत खपे 2 बोतलूं खपनि अदा थींदो आहे नी ज़िंदगी वेंदी जे 2 बोतलूं रत जूं न आयूं ॿुधाए त पोइ उन वक़्तु रत उनखे कहिड़ो लॻंदो आहे जल्दी जवाब ॾियो अज़ान अची विया जल्दी जवाब ॾियो रत कहिड़ो लॻंदो आहे जो पहिरीं उन जो रत टेस्ट थींदो आहे पोइ जेको उन जो ग्रुप हूंदो आहे उनखे रत बि उन ई ग्रुप जो लॻंदो आहे ॻाल्हायो ओ पॉज़िटिव खे बी पॉज़िटिव लॻंदो ॻाल्हायो बी पॉज़िटिव खे ओ नेगेटिव लॻंदो कोन लॻंदो पर जे लॻो त छा थींदो रत अंदरि वञणु शुरू थींदो बेचैनी शुरू थींदी अचे तड़पण शुरू थींदो चेहरे जो रंग बदिलबो वेंदो अचे हमराह झंप ॾियणु शुरू कंदो सोच मुस्लमान हा यादि रखी छॾिजांइ ज़िंदगी बचाइण लाइ जॾहिं रत जी ज़रूरत पवंदी आहे रत तोखे उहो फ़ाइदो ॾींदो जंहिंजो ग्रुप तोसां मिलंदड़ हूंदो मां तोखां पुछां थो जेॾी महिल तुंहिंजे आॾो सुहिणे अलीअ जो नालो वरितो थो वञे पंहिंजे जिस्म ॾे निहार त ग्रुप मिले थो या अपोज़िट में सोची पोइ जवाब ॾिजां जे ग्रुप तोखे मिली वियो त तुंहिंजे दिलि जो ज़िक्र हली वियो जेॾी महिल सुहिणे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु यारे ग़ार जो नालो थो अचे जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जे भाकुर में अॼु बि सुतो पियो आहे वरी पंहिंजे दिलि ॾे निहार त जेॾी महिल अबू बकर सिद्दीक़ जो नालो वरितो त तुंहिंजे जिस्म जे ग्रुप सां रत मिलियो या खलबली पैदा थी वई जे खलबली पैदा थी वई त पक सम्झ त न हटियल इहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे सहाबा जो नालो बि वठंदो वञे पर ख़ासि करे अलीअ जो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ऐलान कयो त मोमिन ऐं मुनाफ़िक जी पहचान ज़िक्र अली आहे अली कर चेहरनि ॾे निहारींदो वञो जेकॾहिं चेहरो गुलाब जे गुल वांगुरु ॿरे थो त पक सम्झ त हा मदीने में इन जी एंट्री रजिस्टर्ड थियल आहे पर जेकॾहिं बिगड़ी वयो त यकीन समझ त ही का ॿी शइ आहे इन करे सॼो साईं जो फ़कीर तोखे चवे थो है अली करे मोमिन दिलि ठरी पवंदी अली करे मोमिन दिलि ठरी पवंदी अली करे मोमिन दिलि ठरी पवंदी दिलि ठरी त मदीने दिलि ठरी त मदीने दिलि ठरी त मदीने बाग वरी पवंदी अल्लाह वरी पवंदई अली करे मोमिन दिलि ठरी पवंदई अली करे मोमिन दिलि ठरी पवंदई तकरीर मुंहिंजी पूरी थी वई वधीक तकरीर जी ज़रूरत कान्हे लेकिन मफ़हूम जा चंद जुमला ओ मुंहिंजे रब जा बांधड़ो ज़िंदगीअ ते कोई भरोसो न आहे आदम ख़बर ई न पवंदी जेके चंद लम्हा रब ॾिना अथई ख़ुशीअ में गुज़ार तूं ख़ुशीअ में तॾहिं गुज़ारे सघंदे जॾहिं ॿिए खे ख़ुशि रखण जी कोशिशि कर यादि रखी छॾिजां जेकॾहिं तूं चाहीं थो त मां सुकून जी निंड सुम्हां त ॿिए जे निंड खे सुकून
वारो बनाए तुझी निंड खे रब सुकून वारो बनाए छॾींदो जेकॾहिं चाहीं थो त मां अमन ऐं सलामतीअ में रहां त ॿिए जे लाइ तूं अमन ऐं सलामतीअ वारो थी मुंहिंजो अल्लाह तोखे अमन ऐं सलामतीअ वारो बनाए छॾींदो जेकॾहिं चाहीं थो त तुंहिंजे कख खे बि केरु वेझो न वञे सौदो ॾाढो सवलो आहे तूं ॿिए जे कख खे लख सम्झ परे भॼ अल्लाह कंदो त तुंहिंजो कख बि कॾहिं मेरो कोन थींदो भला कर त भला थी वई अल्लाह जे मखलूक सां प्यार कर जे प्यार नथो करे सघी त भला नफ़रत न कर अल्लाह जे मखलूक जी मदद कर जे मदद नथो करे सघी त खस न अल्लाह जे मखलूक खे प्यार ॾे जे प्यार नथो ॾेई सघी त ॾंगित न अल्लाह जे मखलूक खे पंहिंजो भाउ सम्झ जे भाउ नथो सम्झी त घटि में घटि दुश्मन त न सम्झ जेकॾहिं चाहीं थो त ख़ुदा ऐं मुस्तफ़ा राज़ी थिए त गस इहो थिए अल्लाह जे मखलूक सां प्यार कर ए मुंहिंजे मुर्शिद करीम सजण साईं जो नियापो थई फ़क़ीरो पंहिंजे घरनि जे ॿाहिरों वण पोखियो पंहिंजे इलाइक़े में वण पोखियो पंहिंजे ज़मीनुनि ते वण पोखियो ॻाल्हि त नंढड़ी आहे वण वॾो थींदो पखी वेहंदा रब जो ज़िक्र कंदा तूं मरी वेंदे क़बर में बि हिसाब सवाब तोखे उन्हनि जो बि पियो मिलंदो मुंहिंजा दोस्तो ॿियनि सां भलो हलो इंशा अल्लाह ताला बिलख़ुसूस पंहिंजे घर वारनि सां भलो हलो यादि रखो ॿाहिरों जो तड़ियल घर में अचे सुकून वठंदो पर जे घर में बंदर कातियूं कुहाड़ा हुजनि त काॾे वेंदो दुनिया से तंग आकर कहते हैं कि मर जाएंगे अगर मर कर भी चैन न पाए तो कहाँ जाएंगे ॿाहिरों तंग थी घर में सुकून लाइ ईंदो है घर में सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं घर वारीअ खे ज़ाल जे हैसियत में इज़त ॾींदे अमड़ जीजल खे अमड़ जे हैसियत में कदम चुमंदे दिल पर पीउ जा बाबा जे हैसियत में कदम चुमंदे धीउ खे धीउ जे हैसियत में इज़त पुट खे पुट जे हैसियत में इज़त ॾे भेण खे भेण जे हैसियत में इज़त ॾे दुनिया में अल्लाह तुंहिंजे लाइ तुंहिंजे घर खे जन्नत बनाए छॾींदो अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू उथी बीहंदासीं सलातो सलाम मुंहिंजे मुस्तफ़ा ते पढ़ो